हाणे असां लीला चनेसर जो किस्सो ॿुधंदासीं। कच्छ में लखपत नाले हिकु सूबो आहे। कुझु वक़्त अॻु उन जो राजा हो राय खिंगार। हू ॾाढो रोग वारो हूंदो हो। खेसि हिकु न्याणी हुई जंहिंजो नालो हो कोयरू। कोयरू बेहद सुहिणी हुई। संदसि सूंहं जी हाक हंधे मागे फैलियल हुई। उन ज़माने में सूंहं में संदसि सानी को कोन हो। जवान छोकिरी पई सुपननि जी सागर में रहंदी हुई। उन ज़माने में देवलकोट जो राजा हो चनेसर। हुस्न दौलत शान ऐं शौक़त में जहिड़स को कोन हो। कद में कदावर, भरियल बुत, ॾाड़ूअ जहिड़ा ॾंद, अंब जी फार जहिड़ो नक, वेकिरी छाती, बिलोरी अखियुनि में तेज़, ॿाहुनि में बल, मलूक मुछ, चमकीदार सुहारी नियार में नूर, ललाट में लाली, वणंदड़ मुस्कुराहट, छा त संदसि शान हो। उन जे इन्हनि गुणनि करे हर हिकु नींगरी उन पुठियां चरी हूंदी हुई ऐं चाहींदी हुई त हूंद चनेसर जहिड़ो घोटु मिलेसि। हू जॾहिं घोड़े ते सवार थी शहर में निकिरंदो हो त नींगरियुनि जे दिलियुनि में धड़कन पैदा थींदी हुई। खेसि ॾिसण सां दिलि ई कान ॾापी हुई। हू ॼण संदन सुपननि जो राजा हो। हिकिड़े ॾींहुं कोयरू सुंदर कपिड़ा पाता हुआ। उहे ॾिसी संदसि साहेड़ीअ जमनीअ मिलियसि ठठोली कंदे खेसि चयो, हार श्रृंगार त ईअं ई थी करी ॼण के चनेसर जितियो अथई। इन ताने हणी हंधि कयो। कोयरू बिना ॾिसे चनेसर ते हिरखारे वेठी। अॻ में ई संदसि हाक त ॿुधियूं आई, हाणे त खाधो खजी वियसि, ॼण भावरी थी पई। कोयरे जी माउ मुर्की खे इन ॻाल्हि जी सुणस पई त खेसि ॾाढी चिंता अची लॻी। हिन मौक़ो वठी पंहिंजे पति राय खिंगार सां हाल ॿोलियो। चनेसर सां संग करण त फ़ख़ुर जी ॻाल्हि हुई, पर डपु हो त किथे चनेसर इनकार न करे विए। इन हालत में राय खिंगार जी इज़त मिटीअ में मिली वेंदी। सिर बि झुकायूं ऐं कंध बि कपायूं। इन करे पए पचायूं त कंहिं हमले बहाने सां चनेसर खे मञाइजे। पोइ त कोंवरू ऐं माणस मुर्की वापारियुनि जो वेस करे पंधु पयूं ऐं मंज़िलूं हणंदे अची देवलकोट में पहुतियूं। देवलकोट में हिननि जी सुञाणप हिकु गुड़नि वारी सां थी, जा राजा जो कमिरो सजाईंदी हुई। गुड़नि वारी ॿुधाए न त संदन कमु चनेसर जो वज़ीर जखरो ई कराए सघंदो। पोइ त टई गॾिजी आयूं जखरे वटि। पोइ साण पंहिंजो समूरो हाल ओरियो